साईं मुंहिंजा कंहिं मुल्क जो बादशाह ऐं उनजी धीउ शहज़ादी ऐं राणी। बादशाह तमामु नेक दिल माण्हू, सुठो माण्हू। हिकु चकर बादशाह आयो पंहिंजे महल में ऐं राणी जे कमरे में। त राणी उदास लॻी पई हुजे ऐं मायूस लॻी पई हुजे। त बादशाह पुछा करणु लॻो राणी खां त ॾे ख़बर छो उदास आहीं, छो परेशान आहीं? का ॻाल्हि का वजह मूंखे ॿुधा, मूंखे बि ख़बर पवे छाजे करे परेशान आहीं। त हिते राणी चवणु लॻी बादशाह जी ज़ाल बादशाह खे त आउं परेशान इनजे करे आहियां जो पंहिंजी धीउ शहज़ादी वॾी थी वई आहे, हाणे हुनजी शादी कराइजे। त बादशाह चवणु लॻो पंहिंजी ज़ाल राणी खे त इन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, को न को सुठो शहज़ादो आउं ॻोल्हे हथु करे पंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी कराईंदसि। त हिते राणी चवणु लॻी बादशाह खे त मूंखे परेशानी इहा आहे त पंहिंजी धीउ शहज़ादी शादी त करे थी, पर उनजो हिकिड़ो शर्त आहे, उहो मूंखे ॾाढो ॾुखियो पियो लॻे। त एतिरे टाइम में उहा शहज़ादी अची वई। शहज़ादी सभु कुझु ॿुधी वरितो, पंहिंजे पीउ बादशाह ऐं पंहिंजी माउ राणी जी ॻाल्हि। त हिते शहज़ादी चवणु लॻी बादशाह खे त बिल्कुलु पंहिंजे पीउ खे, मुंहिंजो शर्त आहे, उहो शर्त मतिलबु त हिकिड़ो सुवालु आहे। हाणे जे अगरि उहो सुवालु मुंहिंजो को बि भञी वेंदो, ॿुधाए वेंदो, त उन सां आउं शादी कंदसि। हाणे हिते बादशाह चवणु लॻो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त तुंहिंजो कहिड़ो सुवालु आहे, आउं बि ॿुधां सही, मूंखे बि ख़बर पवे। त हिते शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त इहो सुवालु आउं तोखे न ॿुधाईंदसि, इहो सुवालु आउं सिर्फ़ु उन खे ॿुधाईंदसि जेको मुंहिंजो थियण वारो मुड़ुसु हूंदो। सिर्फ़ु आउं उन खे ॿुधाईंदसि, ॿिए कंहिंखे बि न ॿुधाईंदसि। हाणे हिते बादशाह चवणु लॻो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त बिल्कुलु आउं अॼु ई पड़ो घुमायां थो ऐं सॼे ॻोठनि में, सॼे राज्यनि में, ॿियनि मुल्कनि में सभिनि खे चवां थो, हिते हुते जा शहज़ादा ईंदा ऐं तुंहिंजे सुवाल जो जवाबु ॾींदा, ऐं जंहिंखे बि जवाबु आयो तूं सां शादी कजां। तोसां आउं वचन थो करियां, तोसां वाइदो करियां थो, जीअं तूं चवें थी ईअं आउं करण जे लाइ तयारु आहियां। अॼु ई पड़ो घुमायां थो ऐं सभिनि खे इहा ॻाल्हि तुंहिंजी शादी जी ॿुधायां थो, ऐं इहो तुंहिंजो सुवाल बि जेको आहे उहा ॻाल्हि बि आउं करे ऐं सभिनि खे ॿुधाईंदसि। त हिते राणी चवणु लॻी उन पंहिंजे मुड़ुसु बादशाह खे त तव्हां वचन ऐं वाइदो हरूभरू करे छॾियो, पहिरीं सॼी ॻाल्हि त ॿुधो आहे त शहज़ादी जो सुवालु कहिड़ो आहे, ऐं आख़िर में जंहिंखे जवाबु न आयो त उन सां ई कहिड़ो असरु कंदी, इहा ॻाल्हि तो ॿुधी न। त बादशाह चवणु लॻो त इहा वरी कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंखे जवाबु न आयो त सज़ा कहिड़ी मिलंदी। त हिते राणी चवणु लॻी बादशाह खे त पंहिंजी धीउ शहज़ादी जो इहो सुवालु जेको अगरि न आयो त आख़िर में शहज़ादी उन शहज़ादे जो सिरु कटराए छॾींदी, सिरु वढराए छॾींदी, मतिलबु त सिरु कटिजी वेंदो हुनजो। त बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी ऐं चवणु लॻो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त इहो सुवाल में शर्त न रख, इहो ख़राबु आहे, छो हरूभरू कंहिंजी जान वञे, कंहिंजो नुक़सानु थिए, ईअं पुटु तोखे न करणु खपे। पंहिंजी धीउ शहज़ादी खे चवणु लॻो बादशाह। हाणे शहज़ादी हुजे ज़िदी सा चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त न, मूं जेको चयो आहे सो आउं ज़रूरु कंदसि, ऐं इन ॻाल्हि खां हरगिज़ न फिरंदसि, ऐं तो मूंसां वचन ऐं वाइदो कयो आहे, हाणे जीअं आउं कंदसि ईअं ई थींदो। हाणे नेठि बादशाह वचन करे छॾियो, वाइदो करे छॾियो पंहिंजी धीउ सां। हाणे मजबूर थी वियो त आख़िर करे त करे छा। त नेठि पंहिंजी धीउ शहज़ादी खे चवणु लॻो त भले ठीकु आहे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी, तूं ईअं कर, पोइ जीअं हूंदो ॾिठो वेंदो। हाणे शहज़ादी जो सुवालु, अगरि सुवालु जंहिंखे न आयो शहज़ादे खे, त उनजो सिरु कटिजी वेंदो, ऐं सुवालु बि उहो कंहिंखे ख़बर बि न हुजे, सिर्फ़ु उन खे ई ॿुधाईंदी जंहिंसां उहो शादी कंदी, पंहिंजे मुड़ुस खे ॿुधाईंदी। त हाणे नेठि बादशाह आयो, पड़ो घुमायो पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे राज में, ऐं हिते हुते ॿियनि मुल्कनि में बि पड़ो घुमायो त मुंहिंजी धीउ शहज़ादी शादी करे थी, ऐं उनजो सुवालु आहे, जे अगरि उन सुवाल जो जवाबु न आयो त मुंहिंजी शहज़ादी धीउ उनजो सिरु कटराए छॾींदी। हाणे इहा बादशाह पंहिंजे वज़ीरनि खे, पंहिंजे सिपाहियुनि खे ॻाल्हि चई छॾी, ऐं इहो बादशाह जा जेके सिपाही ऐं वज़ीर हुआ से वञी ॻोठनि ऐं राज्यनि में सॼो पड़ो घुमाए आया, सभिनि खे चई आया, ऐं ॿियनि मुल्कनि में बि इहो पैगाम पुॼी वियो। त हिकु चकर बादशाह वेठो हुजे पंहिंजे महल में, त हिकिड़ो शहज़ादो कंहिं मुल्क जो आयो ऐं अची बादशाह वटि पेश थियो, ऐं बादशाह खे चवणु लॻो त आउं तुंहिंजी धीउ शहज़ादी जो सुवाल जो जवाबु ॾींदसि ऐं आउं उन सां शादी कंदसि। त हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त सोचे ऐं सम्झी ॿुधा, ज़िंदगी जो मसइलो आहे,
तोखे मतां कुझु थी वञे, छो त सवाल जो जवाबु तोखे अगरि न आयो त तुंहिंजो सिर कटिजी वेंदो ऐं शहज़ादी उहो सिर ॿाहिरां टंगराए छॾींदी महल जे। सोचे सम्झी वटि वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। त हिते शहज़ादो चवणु लॻो त तुंहिंजी धीउ शहज़ादी जा जेको बि सुवाल हूंदो उनजो जवाबु आउं ॾेई छॾींदसि, कोशिशि कंदसि, आउं होशियारु आहियां। शहज़ादो चवणु लॻो बादशाह खे। त बादशाह चवणु लॻो त तुंहिंजी मर्ज़ी आहे। नेठि बादशाह उन शहज़ादे खे मोकिलियो शहज़ादी जे कमरे में। हाणे उहो शहज़ादो आयो शहज़ादी जे कमरे में त सभु विया हलिया, कमरो बंदि हुजे। हाणे शहज़ादी पुछा करणु लॻी उहो सुवाल उन शहज़ादे खां। त हाणे शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त सुवाल मूंखां पुछा कर। हाणे उहा शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त भला सुवाल मुंहिंजो इहो आहे, इन जो जवाबु तूं ॾिजां। त शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे, अचे तुंहिंजो सुवालु। त हिते शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त फ़लाणे हंधि जो बादशाह पंहिंजी ज़ाल राणी सां छा कयो। हाणे सुवालु हुजे इहो। हाणे इहो सुवालु शहज़ादे खे न आयो। शहज़ादो चवणु लॻो शहज़ादी खे त भला इहो कहिड़ो सुवालु आहे, अजीब सुवालु आहे त फ़लाणे हंधि जो बादशाह पंहिंजी ज़ाल राणी सां छा कयो। इन सुवाल जो जवाबु मूंखे त नथो अचे। त हिते शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त पोइ तूं मौत जे लाइ तयारु थी वञ, तोखे सुवाल जो जवाबु नथो अचे। त हाणे शहज़ादो चवणु लॻो तुंहिंजो सुवालु ई अजीब आहे, इन सुवाल जो जवाबु मूं वटि न आहे। त हिते शहज़ादी यकदमि सिपाहियुनि खे सॾु कयो ऐं उन्हनि खे हुकुम कयो त वञो इन खे वठी ऐं इन जो सिर कटे महल जे ॿाहिरां टंगे छॾियो। हाणे नेठि सिपाहियुनि ईअं ई कयो जीअं शहज़ादी जो हुकुम हो। शहज़ादी जे चवण ते उन शहज़ादे जो सिर कटिजी वियो ऐं महल जे ॿाहिरां टंगिजी वियो। हाणे नेठि बादशाह अची परेशान थियो ऐं चवणु लॻो त हाणे कजे त छा कजे, सुवालु ख़बर न आहे मुंहिंजी धीउ शहज़ादी जो कहिड़ो आहे ऐं मूंखे ॿुधाए बि नथी, ऐं को बि शहज़ादो अंदरि वञे थो त उनजो सिर कटिजो वञे, सुवालु छो त कंहिंखे अचे ई नथो। हाणे नेठि ईअं थींदे थींदे कई शहज़ादा आया विया, सभिनि जा सिर कटिजी विया ऐं महल जे अॻियां टंगिजी विया। बादशाह परेशान थी वियो त हिकिड़े मुल्क जो शहज़ादो आयो, उन बादशाह जो पुटु हुजे। हाणे उहो शहज़ादो आयो। हाणे इहा ख़बर जॾहिं बादशाह खे पई त फ़लाणे मुल्क जे बादशाह जो पुटु शहज़ादो आयो आहे ऐं उहो बादशाह मुंहिंजो दोस्त बि आहे। हाणे इहो शहज़ादो आयो आहे, जेकॾहिं शहज़ादे खे सुवालु न आयो मुंहिंजी धीउ शहज़ादी जो ऐं इन जो सिर कटिजी वियो, ऐं बादशाह खे कहिड़ो जवाबु ॾींदसि। हाणे बादशाह हिते परेशान हुजे त हिते बादशाह जी ज़ाल राणी आई ऐं राणी पुछा करणु लॻी बादशाह खां त ॾे ख़बर, छो परेशान ऐं उदास वेठो आहीं। त हिते बादशाह चवणु लॻो त हीउ मसइलो हीउ आहे, फ़लाणे हंधि जो बादशाह आहे, मुंहिंजो दोस्त आहे, उनजो पुटु शहज़ादो हिते आयो आहे ऐं उनखे अगरि सुवालु न आयो त उनजो सिर कटिजी वेंदो ऐं मुंहिंजे दोस्त बादशाह मंझां आउं लोह थी वेंदसि ऐं हू मूंखे चवंदो त हीउ छा कयो, मुंहिंजे पुट जो सिर कटराए छॾियो ऐं दुश्मनी थी वेंदी, मुंहिंजो गहरो दोस्त आहे। त हिते बादशाह जी ज़ाल राणी चवणु लॻी त उन बादशाह जा त पुट ॿ आहिनि ऐं हिकिड़ो आयो आहे। त हिते बादशाह चवणु लॻो पंहिंजी ज़ाल राणी खे त बिल्कुलु पुट उन जा ॿ आहिनि, वॾो पुटु आयो आहे, अञा नंढो पुटु कोन आयो आहे, पर हाणे आउं छा करियां। त हिते राणी चवणु लॻी त मूं तोखे अॻु में ई चयो त पंहिंजी धीउ सां वचन न करी आहे, वाइदो न करी आहे, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। हाणे नेठि बादशाह वीचारो परेशान हुजे त आख़िर करे त छा करे। त हाणे नेठि उहो शहज़ादो आयो बादशाह वटि, उन बादशाह जो पुटु जेको उन जी बादशाह जो दोस्त हुजे। त बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त तोखे सुवाल जो जवाबु न ईंदो ऐं पंहिंजो सिर कटराए वेही रहंदे, इन खां बहितर आहे त तूं हलियो वञ ऐं तुंहिंजो पीउ बादशाह मुंहिंजो दोस्त आहे, सुभाणे मथां मूं ते मयार करे। त हिते शहज़ादो चवणु लॻो त न, तो ते का बि मयार न ईंदी ऐं सुवाल जो जवाबु मूंखे ईंदो, ऐं ज़रूरु इहो सुवालु हल करे वेंदसि, तव्हां परेशान न थियो, सुवाल जो जवाबु मूंखे अची वेंदो। त हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त सोचे ऐं सम्झी वठो, ज़िंदगी जो मसइलो आहे, मथां पंहिंजी ज़िंदगी विञाए वेही रहो। त शहज़ादे उन बादशाह जी हिकु बि न ॿुधी ऐं बादशाह घणी अर्ज़ हीला कंदो रहियो, वसीला कंदो रहियो, पर शहज़ादे हिकु बि न ॿुधी। हाणे शहज़ादो उहो सिधो आयो उन शहज़ादी जे कमरे में बादशाह जी धीउ वटि। हाणे शहज़ादी जो सुवालु उहो साॻी। नेठि उन शहज़ादे खे उहो सुवाल जो जवाबु न आयो।
त हिते शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त तुंहिंजो सुवाल ई अजीब आहे ऐं इहो सुवालु असांखे सम्झ में ई नथो अचे त हिनजो जवाबु कीअं ॾींदासीं। त नेठि शहज़ादी हुकुम कयो सिपाहियुनि खे ऐं सिपाहियुनि नेठि उन शहज़ादे जो बि सिर कटियो ऐं महल जे ॿाहिरां टंगे छॾियो। हाणे नेठि इहा ख़बर उन बादशाह जे दोस्त बादशाह खे पई त उहो ॾाढो नाराज़ थियो ऐं चवणु लॻो त इन बादशाह जी धीउ शहज़ादी अहिड़ी कहिड़ी आहे जो वरिते थी शहज़ादनि जा सिर कटींदी ऐं मुंहिंजे पुटु वॾे शहज़ादे जो बि सिर कटे छॾियो आहे ऐं इनखे न छॾींदसि, बादशाह खे बि पूरो कंदसि ऐं उनजी धीउ शहज़ादी खे बि पूरो कंदसि। त एतिरे टाइम में उन बादशाह जो पुटु नंढो शहज़ादो उहो अची हाज़िर थियो। ॾिठी पंहिंजे पीउ खे कावड़ मञा ऐं चवणु लॻो त बाबा तव्हां सफ़ा कावड़ करे वेठा आहियो, तव्हां कावड़ न करियो, आउं ई वञा थो उन बादशाह वटि ऐं उन धीउ शहज़ादी खे वञी ॾिसां थो। त हिते बादशाह चवणु लॻो त न, तव्हां न वञो, आउं पंहिंजो वॾो पुटु अॻु में ई विञाए चुको आहियां, मतां तूं वरी मूंखां विञाइजी वञे, आउं ईअं हरगिज़ न करणु ॾींदसि ऐं आउं वेंदसि। त नेठि हिते नंढो शहज़ादो ज़िद करणु लॻो ऐं चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे त न, आउं वेंदसि ऐं आउं इन खे शहज़ादी खे वठी तो वटि तुंहिंजे पेरनि में आणींदसि, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। त बादशाह चवणु लॻो पंहिंजे पुटु नंढे शहज़ादे खे त भले ठीकु आहे ऐं ईअं ई कजां, उन शहज़ादी खे वठी सिधो मुंहिंजे पेरनि मंझि हाज़िर कजां। हाणे नंढो शहज़ादो उतां पंहिंजे पीउ बादशाह खां मोकिलाए चढ़ियो घोड़े ते ऐं निकितो उन शहज़ादी तरफ़, उन बादशाह तरफ़। हाणे अचे पियो जॾहिं बादशाह जे मुल्क वेझो पुॼणु लॻो ऐं हिते दिलि में सोचणु लॻो ऐं चवणु लॻो त हाणे ईअं जे डायरेक्ट सिधो महल में वेंदसि त कुझु बि थी सघे थो। पहिरीं मूंखे इन सुवाल जो हल करणु खपे, जवाबु कहिड़ो आहे पहिरीं ॾिसां त सही इहो सुवालु कहिड़ो आहे, ख़बर पवे सुवाल जी त सुवालु कहिड़ो आहे, पोइ इन जो जवाबु ॻोल्हियां। हाणे को वेस ॿियो करियां, को आम सादो वेस करियां, शहज़ादे वारो रूप हटाए छॾियां ऐं ख़बरचार इन सुवाल जी आऊं वठां त सुवालु आख़िर आहे त कहिड़ो आहे जेको कई शहज़ादनि जा सिर कटिजी विया आहिनि। त हाणे नेठि शहज़ादे आम कपिड़ा पाता, सादा कपिड़ा माण्हुनि जहिड़ा पाता जीअं तूं ऐं आऊं पायूं, अहिड़ा सादा कपिड़ा पाए निकितो उन बादशाह जे ॻोठ में, उन बादशाह जे राज में। ऐं होॾां बादशाह जे महल में उहा शहज़ादी आई महल जे मथे राति जे टाइम में। हाणे ॿाहिरि वेठी हुजे कंहिं माण्हुनि जो इंतज़ारु बि करे। त एतिरे टाइम में उन महल जी दासी, नौजवान छोकिरी दासी हुजे, उहा ॿाहिरि आई मथे महल ते ऐं ॾिसणु लॻी उन शहज़ादी खे ऐं दिलि में चवणु लॻी त आख़िर छा आहे, शहज़ादी कंहिंजो इंतज़ारु बि करे, आउं बि ॾिसां त सही। हाणे लिक छिप में शहज़ादी खे ॾिसे पई त एतिरे टाइम में शहज़ादी जो इंतज़ार में वेठी हुई त एतिरे टाइम में हिकु जादूगर अची उते हाज़िर थियो। हाणे जादूगर अची हाज़िर थियो त शहज़ादी उनखे ॾिठो त ख़ुशि थी वई ऐं उहो जादूगर बि उन शहज़ादी खे ॾिसणु लॻो। हाणे जादूगर जे वस में उहा शहज़ादी हुजे त हिते उहो जादूगर चवणु लॻो उन शहज़ादी खे त तूं भलो कमु बि करीं, काफ़ी सारा शहज़ादनि जा सिर कटिजी विया आहिनि ऐं इहो सुवालु हर शहज़ादनि खां पुछा कंदी वञु, ऐं तोसां गॾु आहियां, तूं परेशान न थी। हाणे उहा शहज़ादी उन जादूगर सां मिलियलु हुजे ऐं जादूगर जीअं चवे ईअं उहा शहज़ादी करे पई। हाणे इहा ॻाल्हि उन जादूगर उन शहज़ादी जी उन दासी छोकिरी ॿुधी वरिती त चवणु लॻी दिलि में त हीउ मसइलो आहे। हाणे दासी खे उन शहज़ादी ऐं जादूगर न ॾिठो, दासी हली आई हेठि ऐं थोरी देरि खां पोइ उहा शहज़ादी बि हली आई हेठि। ऐं होॾां हू शहज़ादो आम कपिड़ा पहिरे, सादा कपिड़ा पहिरे सिधो आयो उन बादशाह जे ॻोठ में, सफ़ा ऊंधा लॻी पई हुजे। हलंदे फिरंदे हिकिड़ो उन ॻोठ मंझि पीरसन पोड़ो माण्हू गॾिजी वियसि। हाणे पोड़ो माण्हू उन शहज़ादे खां पुछा करणु लॻो त तूं केरु आहीं ऐं हिते आयो आहीं, हिन ॻोठ जो त मूंखे नथो लॻी, केरु आहीं, किथां जो आहीं। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त आउं फलाणे हंधि जो वापारी सौदागर आहियां, वापारु कंदे हिते अची पुॻो आहियां, सोचियमि त अॼोकी राति हिते रहां ऐं उनखां पोइ सुबुह जो आउं हितां हलियो वञा। त हिते उहो पोड़ो चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, तूं महिमान आहीं असांजो, तूं हली अॼु मुंहिंजे घर रह ऐं पोइ सुबुह जो भले हलियो वञिजांइ। हाणे उहो पोड़ो उन शहज़ादे खे वठी सिधो पंहिंजे घर आयो ऐं उते मानी वग़ैरह खाइणु लॻा, काफ़ी सारी कचारी करणु लॻा।
त हाणे पोड़े जी सफ़ा गहरी हुजां दोस्ती थी वई उन शहज़ादे सां। हाणे ते पोड़ो चवणु लॻो उन शहज़ादे खे त हाणे तूं कुझु ॾींहंनि जे लाइ भले हिते रही सघीं थो, को मसइलो न आहे, जॾहिं वञणु चाहीं त भले हलियो वञिजांइ। हाणे राति जो ई टाइम हुजे, पोड़ो सुम्ही रहियो ऐं शहज़ादो बि उते सुम्ही रहियो। त हाणे थोरी देरि खां पोइ उहा दासी छोकिरी उन पोड़े जी धीउ हुजे, उहा बि महल मज़ा फ़ारिग थी सिधो आई पंहिंजे घर में। हाणे उन दासी छोकिरी ॾिठो त उन कमरे में शहज़ादो सुतो पियो हुजे। ॾिठी छोकिरे शहज़ादे खे ॾाढी ख़ुशि थी ऐं चवणु लॻी दिली दिलि में त हीउ छोकिरो तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। पंहिंजे पीउ खे सॾु कई ऐं चवणु लॻी त हीउ केरु आहे। त हिते पोड़ो चवणु लॻो पंहिंजी धीउ खे, उन दासी खे, त हीउ महिमान आहे, सौदागर आहे, वापारी आहे, सौदो कंदे वापारु कंदे आयो हिन ॻोठ में, ऐं चवणु लॻो त मूंखे अॼोकी राति हिते रहायो ऐं सुबुह जो आउं हितां हलियो वेंदसि। हाणे पोड़े एतिरो कुझु पंहिंजी धीउ दासी खे ॿुधायो ऐं दासी दिली दिलि में उन शहज़ादे खे चाहिणु लॻी। हाणे जॾहिं सुबुह थियो, शहज़ादो निंड मां उथियो ऐं ॾिसे त उन पोड़े जे घर में उहा छोकिरी मौजूदु हुजे, उहा दासी। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन पोड़े खे त भला हीउ केरु आहे, हिन घर में छा थी करे। त हिते उहा दासी छोकिरी चवणु लॻी उन शहज़ादे खे त परेशान न थी, हीउ घरु मुंहिंजो ई आहे ऐं हीउ मुंहिंजो पीउ आहे। त हाणे उहो नेठि शहज़ादो ऐं उहा दासी छोकिरी हिक ॿिए खे ॾिसणु लॻा ऐं दिली दिलि में चाहिणु लॻा। त हाणे हिते उहो शहज़ादो पुछा करणु लॻो उन पोड़े खां त भला हीउ किथे कमु करे थी ऐं राति जो केॾांहुं वई हुई। त हिते उहो पोड़ो चवणु लॻो त हीउ बादशाह जे महल में कमु करे थी ऐं पोइ राति जे टाइम में वरियो अचे थी। पहिरीं कमु आउं कंदो हुउसि, पर हाणे आउं पीरसन थी वियो आहियां, बादशाह जे महल में कमु कंदो हुउसि। हाणे मुंहिंजी हीअ धीउ हीअ वञे थी, उहो ई कमु उते करे थी, बादशाह ऐं राणी ऐं शहज़ादी जो। त हाणे हिते शहज़ादे दिली दिलि में ख़्यालु कयो त हाणे हिन छोकिरी जे वसीले, हिन दासी जे वसीले मूंखे सभु कुझु ख़बर पइजी वेंदी ऐं उन सुवाल जो आउं हलु कढी वठंदसि। त हाणे नेठि कुझु ॾींहुं उहो शहज़ादो उते रहणु लॻो। हाणे उहा दासी छोकिरी ऐं उहो शहज़ादो हिते हुते घुमंदा फिरंदा हुआ ऐं ॿिन्हिनि जी पाण में गहरी दोस्ती थी वई, मोहबत थी वई, पाण में प्यारु थी वियो ॿिन्हिनि जो। त नेठि हिकु चकर उहो शहज़ादो पुछा करणु लॻो उन दासी छोकिरी खां, चवणु लॻो त भला ॾे ख़बर, ॻाल्हि ॿुधी आहे त शहज़ादी वटि जेको बि शहज़ादो अचे थो शादी जे हिसाब सां ऐं शहज़ादी सवाल पुछा थी करे ऐं उहो सवाल कंहिंखे बि नथो अचे ऐं पोइ उन शहज़ादनि जो सिर कटिजो वञे ऐं महल जे ॿाहिरां टंगियो छॾे थी। शहज़ादी छा इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे? त हिते उहा दासी छोकिरी चवणु लॻी त बिल्कुलु इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। त हिते उहो शहज़ादो पुछा करणु लॻो उन दासी छोकिरी, भला इन सवाल जे बारे में तोखे का ख़बर आहे? उन दासी छोकिरी खां उहो शहज़ादो पुछा करणु लॻो। त हिते उहा दासी छोकिरी चवणु लॻी इन शहज़ादे खे त हा मूंखे ख़बर आहे, हिकु चकर को शहज़ादो आयो उन शहज़ादी जे कमरे में ऐं शहज़ादी इहो सवालु पुछा पिए कयो ऐं मूं लिखित में उहो सवालु ॿुधी वरितो हो। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन दासी छोकिरी खे, चवणु लॻो त जल्दी करे इहो सवालु मूंखे ॿुधा, मूंखे बि ख़बर पवे। त हाणे नेठि उन दासी छोकिरी इहो सवालु उन शहज़ादे खे ॿुधायो। हाणे सवालु जॾहिं उन शहज़ादे ॿुधी वरितो ऐं चवणु लॻो त इहो सवालु आहे, इन सवाल जो हलु मूंखे कढणो पवंदो, दिली दिलि में शहज़ादो चवणु लॻो। त हाणे नेठि उन शहज़ादे उन पोड़े खे ऐं उन दासी छोकिरी खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो हीउ आहे, मुंहिंजो वॾो भाउ हिन शहज़ादी वटि आयो, हुनजो सिर कटिजी वियो, आउं आयो आहियां बदिलो वठणु इन शहज़ादी खां। त हाणे हिते जॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर उन पोड़े खे उन दासी छोकिरी खे पई, त हाणे दासी छोकिरी उन शहज़ादे खे चवणु लॻी त छा तूं मूंसां धोखे वारी मोहबत कई आहे ऐं मोहबत मूंसां करे ऐं इहे ॻाल्हियूं तो मूंखां पुछा कयूं आहिनि, छा तूं मूंखे छॾे वेंदे? त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त कॾहिं बि न तोखे छॾींदसि, तोखे त आउं मुंहिंजे महल जी राणी करे विहारींदसि ऐं तोसां आउं शादी कंदसि। पर हाणे आउं निकिरां थो, उन सवाल जे जवाब में को सवाल जो हलु निकिरी वञे, किथां का ख़बर पइजी वञे ऐं इन शहज़ादी खे सबक़ु सेखारे
ऐं पोइ तोखे हितां वठी हलंदसि। त हिते पोड़ो चवणु लॻो उन शहज़ादे खे त फ़िलाणे हंधि हलियो वञु। हिकिड़ो नजूमी वेठल आहे, उनखां इन सवाल जो जवाबु पुछा कर, थी सघे थो मतां उनखे ख़बर हुजे हू तमामु पोतल नजूमी आहे। त नेठि उन शहज़ादे उन पोड़े खां उन नजूमी जो ॾस पतो पुछा कयो। पुछा करे ऐं उतां उन्हनि खां मोकिलाए निकिरी पियो नजूमी जी तलाश में। हाणे हणंदे हणंदे हिकिड़े इलाइक़े में पुॻो जिते झंग वग़ैरह जाम हुजे। त पुॻो उन इलाइक़े में ऐं नज़र पइजी वई उन नजूमी ते ऐं सिधो आयो उन नजूमी वटि। हाणे नजूमी सां दुआ सलाम करे ऐं शहज़ादो पुछा करणु लॻो इन सवाल जे बारे में। त हिते उहो नजूमी चवणु लॻो त हा बिल्कुलु इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे ऐं इहो सवालु बिल्कुलु दुरुस्तु आहे। फ़िलाणे हंधि बादशाह आहे ऐं इहा ॻाल्हि सची आहे, तोखे उते वञिणो पवंदो। उन बादशाह जो ॾसु तोखे आउं ॾियां थो, वधीक उन सवाल जो जवाबु उहो तोखे बादशाह ॾींदो। त हाणे शहज़ादे उन नजूमी खां उन सवाल जे बारे में पुछा करे वरिती ऐं ॾस पतो मिली वियो त उहो फ़िलाणो बादशाह आहे जंहिं पंहिंजी ज़ाल राणी सां छा कयो। हाणे उन नजूमी उन शहज़ादे खे ॾस पतो उन बादशाह जो ॾेई छॾियो। हाणे शहज़ादो उन नजूमी खां मोकिलाए सिधो निकितो उन बादशाह जे तरफ़। हाणे नजूमी त उनखे सभु कुझु शहज़ादे खे ॿुधाए छॾियो। शहज़ादो उतां निकितो। हाणे हणंदो कुटंदो कई इलाइक़ा कई जॻहियूं पार करे सिधो उन बादशाह जी बादशाही में पुॻो। त हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त भला तूं केरु आहीं ऐं हिते छला आयो आहीं। त हिते शहज़ादो जो रूप कोन करे वियो, आम सादा कपिड़ा पहिरे वियो। त नेठि सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादे उन बादशाह खे ॿुधाई ऐं आख़िर में चवणु लॻो त भला तो तुंहिंजी ज़ाल राणी सां छा कयो। त हिते बादशाह खे कावड़ चढ़ी वई ऐं न ॿुधाए। त नेठि शहज़ादो ज़िद करणु लॻो ऐं चवणु लॻो उन बादशाह खे तूं मूंखे हक़ीक़त करे ॿुधा त तो पंहिंजी ज़ाल राणी सां छा कयो। त नेठि बादशाह उन शहज़ादे खे वठी सिधो कंहिं जॻह ते आयो। बादशाह जो जेको महल हो उन जे ॿाहिरां हिकिड़ो बाग़ हुजे, हिकिड़ो बाग़ीचो हुजे। हाणे उते वठी आयो उन शहज़ादे खे। त उन बाग़ में कंहिं वण जे हेठां ॿकरी ॿधी पई हुजे। त शहज़ादे जॾहिं ॾिठो उन ॿकरी खे ऐं चवणु लॻो बादशाह खे त हीअ ॿकरी आहे ऐं तूं मूंखे हिते वठी आयो आहीं, ख़ैरु मञा। त बादशाह चवणु लॻो त तुंहिंजे सवाल जो जवाबु इहो आहे ऐं मुंहिंजी ज़ाल राणी इहा ई आहे। हाणे हिते शहज़ादो परेशान थी वियो ऐं चवणु लॻो त तुंहिंजी ज़ाल राणी ऐं हीअ ॿकरी, इहो कीअं मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु हीअ मुंहिंजी ज़ाल हुई ऐं मुंहिंजी ज़ाल सां ईअं थियो जीअं हीअ ॿकरी आहे। हाणे हिते बादशाह उन शहज़ादे खे चवणु लॻो त हिकिड़ी राति आउं सुतो पियो हुउसि ऐं मुंहिंजी ज़ाल राणी उथी ऐं सिधो आई कंहिं अहिड़े इलाइक़े में, अहिड़ी जॻह में, ऐं मूं बि उनजो पीछो कयो ऐं आउं बि मुंहिंजी ज़ाल राणी जे पुठियां आयुसि। का अहिड़ी जॻह हुजे, को खंडरु हुजे, उन में मुंहिंजी ज़ाल राणी अंदरि ढरी ऐं पोयां आउं बि वियुसि पिए। त छा ॾिसां त मुंहिंजी ज़ाल राणी जे हथ मंझां हिकिड़ो हमराह झलियो बीठो हुजे ऐं ॿियो पासे में हुजे। हाणे हालांकि उहे ॿई जादूगर हुजनि, हिकिड़ो जादूगर पासे में बीठो हुजे, ॿियो जादूगर उन राणी जो हथु झलियो बीठो हुजे। त मूंसां गॾु हिकिड़ो नजूमी हो जेको मुंहिंजो दोस्त आहे ऐं मूंसां गॾु ई रहंदो आहे मुंहिंजे महल में, उहो बि मूंसां गॾु हुजे। त हाणे मूंखे कावड़ चढ़ी वई। मूं मुंहिंजे नजूमी दोस्त खे आउं गॾु वठी आयो हुउसि इन मुंहिंजी ज़ाल राणी जे पोयां। त हाणे जॾहिं मुंहिंजी नज़र पइजी वई त मुंहिंजी ज़ाल राणी खे को हमराह हथ मंझां झलियो बीठो आहे। हाणे उहो जादूगर हुजे ऐं ॿियो बि जादूगर हुजे, ॿई जादूगर झलियो बीठा हुजनि। हाणे हिते हिकिड़ो जादूगर चवे पियो उन मुंहिंजी ज़ाल राणी खे त तूं काफ़ी सारा माण्हू मुंहिंजे लाइ वठी आएं ऐं क़ुर्बानियूं मूं उन ॾिनियूं आहिनि। हाणे आउं ताक़त वारो थी वेंदसि, छो जो मुंहिंजी ज़ाल राणी खे हुननि पंहिंजे वस में आणे छॾियो हो ऐं मुंहिंजी ज़ाल राणी घमंडी ऐं ज़िद्दी हुई ऐं उन्हनि पंहिंजे वस में उनखे आणे छॾियो हो। त मूंखे इहा कावड़ चढ़ी वई ऐं मुंहिंजे दोस्त नजूमी मूंखे चयो त तूं हींअर न वञु, जेकर कुझु कयई त मसइलो ख़राबु थी वेंदो। पर मूं मुंहिंजे दोस्त जी नजूमी जी हिकु ॻाल्हि बि न ॿुधी ऐं आउं सिधो हलियो वियुसि ऐं मूं मुंहिंजी तलवार कढी उन हिकिड़े जादूगर खे, उन हमराह खे मारे छॾियो ऐं हिकिड़ो उतां भॼी हलियो। त जॾहिं मुंहिंजी ज़ाल राणी मूंखे ॾिठो ऐं चवणु लॻी त आउं हिते कीअं पुॼी आहियां
ऐं मूंखे छा थियो आहे, छो त हू उन जादूगर जे वस में हुई। त हाणे हिते मूं मुंहिंजे दोस्त नजूमी खे चयो त हिन ज़ाल राणी खे आऊं मारणु थो चाहियां, त मुंहिंजे नजूमी दोस्त मूंखे चयो त तूं हिन खे न मार, हीअ हाणे उन जादूगरनि जे वस में अची वई आहे ऐं जे अगरि तूं हिन खे मारींदे त हीअ ॾाइण थी वेंदी, ऐं जॾहिं ॾाइण थी वई त हीअ तमामु सारो नुक़सानु कंदी ऐं हीअ तमामु सारो नुक़सानु जाम कंदी। तंहिंजे करे हिन खे आऊं बकरी करे थो छॾियां ऐं आख़िर ताईं हीअ जॾहिं मरदी पोइ मरी वेंदी ऐं ॾाइण न थींदी। ऐं पोइ मुंहिंजे दोस्त नजूमी पंहिंजे इल्म जे ज़रिए मुंहिंजी ज़ाल राणी खे बकरी करे छॾियो ऐं हिकिड़ो उहो हमराह उहो जादूगर उहो मरी वियो ऐं हिकिड़ो जादूगर भॼी वियो। हाणे काफ़ी टाइम खां इहा मुंहिंजी ज़ाल बकरी थी पई आहे, जेका मुंहिंजी ज़ाल राणी हुई तमामु ज़िदीली हुई, तंहिंजे करे जादूगरनि पंहिंजे वस में हिन खे आणे छॾियो। हाणे जादूगर मुंहिंजी ज़ाल राणी खे वस में आणे ऐं हिन जे हथां काफ़ी सारे माण्हुनि जूं क़ुर्बानियूं वरितियूं आहिनि ऐं हू ताक़तवर थियण था चाहिनि। हिकिड़े खे त मूं ख़तमु करे छॾियो, बाक़ी हिकिड़ो मूंखां भॼी वियो। त हिते बादशाह जो दोस्त नजूमी बि अची वियो। त हिते उन शहज़ादे सॼी हक़ीक़त करे उन बादशाह खे उन नजूमी खे बि ॿुधाई त हीअ मसइलो हीअं आहे, थी सघे थो हू शहज़ादी बि ज़िदीली आहे। शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे ऐं नजूमी खे त हू शहज़ादी ज़िदीली आहे, थी सघे थो इहो जादूगर उते पुॼी वियो हुजे ऐं उन शहज़ादी खे पंहिंजे वस में आणे ऐं उनजे हथां इहो कमु पियो कराए ऐं क़ुर्बानी पियो वठे ऐं शहज़ादनि जूं सिसियूं पियो कटराए। ऐं इहो सुवालु ॾिनो आयसि जेको तव्हांजी ज़ाल राणी जो, ऐं इहो सुवालु कंहिंखे बि अचे नथो ऐं शहज़ादनि जा सिर कटबा वञनि पिया। त नजूमी चवणु लॻो त बिल्कुलु तंहिंजे करे इहो सुवालु ॾिनो आहे त मतां को इहो सुवालु भञी वञे ऐं ख़बर पइजी वञे उन जादूगर खे त राणी सां बादशाह छा कयो आहे। ऐं पोइ उहो जादूगर अचे उन बकरी खे वापसी राणी बणाए छॾे ऐं जॾहिं राणी थी वई त पोइ उहो मुंहिंजो दोस्त जादूगर वरी वापसी ज़िंदा थी वेंदो ऐं शैतान थी वेंदो। तंहिंजे करे इहे ख़बरूं चारूं वठे पियो, उन सुवालु अहिड़ो रखियो आहे जेको कंहिंखे अचे बि नथो। ऐं जे अगरि ख़बर पइजी वई त तॾहिं बि हिन बकरी खे खणी वेंदो ऐं असली रूप में आणे ऐं उन जादूगर खे ज़िंदा कंदो जेको हिन जो दोस्त हुओ। त हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो उन नजूमी खे त भला पोइ हाणे आऊं छा करियां ऐं उन जादूगर खे कीअं ख़तमु करियां ऐं इन शहज़ादी जो सुवालु कीअं भञां। त हाणे नजूमी हिते कुझु पाणी वग़ैरह ॾिनूं उन शहज़ादे खे ऐं चवणु लॻो त तूं हलियो वञु ऐं इन सुवाल जो जवाबु जीअं मूं तोखे ॿुधायो आहे त तूं ईअं ई चइजांइ, तूं चइजांइ त बादशाह पंहिंजी ज़ाल राणी खे बकरी बणाए छॾियो, त एतिरे टाइम में उहो जादूगर अची उते हाज़िर थींदो जॾहिं तूं जवाबु ॿुधाईंदे, ऐं पोइ तूं उहो पाणी उन शहज़ादी खे हणिजांइ ऐं उहा शहज़ादी बकरी थी वेंदी, ॾाइण न थींदी ऐं पोइ तूं उन जादूगर ते वार करे छॾिजांइ ऐं जादूगर ख़तमु थी वेंदो। त हाणे नेठि शहज़ादो उन नजूमी खां पाणी वग़ैरह खयो, उन बादशाह खां मोकिलाए सिधो आयो उन बादशाह वटि जंहिंजी धीउ शहज़ादी हुजे, जेकी तमामु ज़िदीली हुजे, जेका जादूगर जे वस में हुजे। त हाणे नेठि शहज़ादो आयो, शहज़ादे जा रूप वग़ैरह करे कपिड़ा वग़ैरह पाए उन बादशाह वटि, बादशाह खे चवणु लॻो त आउं तुंहिंजी धीउ शहज़ादी जे सुवाल जो जवाबु ॾींदुसि ऐं आउं हुन सां शादी कंदसि। त बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त कई शहज़ादा आया विया, उन्हनि जा सिर कटिजी विया ऐं तूं छो थो पंहिंजो सिर कटराईं। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त उन बादशाह खे त मूंखे का परवाह न आहे, भले मुंहिंजो सिर कटिजी वञे। नेठि बादशाह जाम सम्झायो उन शहज़ादे खे, पर शहज़ादे खे जवाबु आयो पिए ऐं हू उन जादूगर खे ख़तमु करण जे लाइ आयो पिए ऐं उन शहज़ादी खे बकरी बणाइण पिए आयो उन नजूमी जी पाणी सां। त हाणे नेठि शहज़ादो आयो उन शहज़ादी जे कमरे में, शहज़ादी पुछा कई सुवाल जे बारे में, त हिते शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त उन बादशाह पंहिंजी ज़ाल राणी खे बकरी बणाए छॾियो। त एतिरे टाइम में शहज़ादे जो जवाबु ॾियणु ऐं उते जादूगर हाज़िर थी वियो। त हाणे जादूगर चवणु लॻो इन शहज़ादे खे त तूं सुवाल जो जवाबु ॻोल्हे आएं, हाणे मूंखे ख़बर पइजी वई। त हिते शहज़ादे छा कयो जो यकदमि उहो पाणी उन शहज़ादी खे हयो ऐं उहा शहज़ादी थी वई बकरी ऐं यकदमि पंहिंजी तलवार कढंदे उन जादूगर ते वार कयईं। जॾहिं वार कयईं त जादूगर ख़तमु थी वियो ऐं मरी वियो। हाणे उहा शहज़ादी हमेशह जे लाइ थी वई बकरी। त एतिरे टाइम में उहो बादशाह ऐं उहा राणी उन शहज़ादी जा माउ पीउ उहे बि अची उन कमरे में पुॻा।
छा ॾिसनि त बकरी बीठी हुजे। हाणे शहज़ादे सॼी हक़ीक़त करे उन बादशाह खे ऐं उन राणी खे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं आहे। हाणे काफ़ी सारा शहज़ादी जेको तव्हांजी धीउ कई शहज़ादनि जा सिर कटिया, कईनि खे मारियो। हाणे इन जी सज़ा इहा आहे जो हमेशह जे लाइ बकरी थी वेंदी ऐं बकरी थी वई आहे। हाणे इनखे आउं पाण सां गॾु वठियो थो वञा। त बादशाह ऐं राणी चवणु लॻा त भले ठीकु आहे, असांजी धीउ ज़िदी हुई ऐं ज़िदीली हुई, नेठि हिन ग़लति कमु कया, भले हिन जी सज़ा इहा आहे, हिन खे सज़ा मिली। हाणे इन शहज़ादे उन शहज़ादी जेका बकरी थी वई उनखे वरितो, सिधो आयो उन दासी छोकिरी खे बि वरितईं ऐं सिधो आयो पंहिंजे पीउ बादशाह वटि पंहिंजी बादशाही में। ऐं उहा बकरी काहे सिधो अची बादशाह जे पेरनि में रखी ऐं सॼी हक़ीक़त करे पंहिंजे पीउ बादशाह खे ॿुधाई त हीउ मसइलो हीउ हो। त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं इन शहज़ादे खे पंहिंजे पुट खे चवणु लॻो त तूं बहादुर आहीं ऐं बहादुरी वारो कमु कयो ऐं प्लान पंहिंजो पूरो करे आएं, पूरो वठी आएं। ऐं इन शहज़ादी खे बकरी करे छॾी ऐं बकरी बणाए। हाणे इनखे आउं पंहिंजे महल जे ॿाहिरां ॿधी छॾंदुसि ऐं सॼे राज में सॼे मुल्कनि में ख़बर पवंदी ऐं कई माण्हू इनखे ॾिसण जे लाइ ईंदो ऐं पंहिंजी वाह वाह थी वेंदी। हाणे नेठि उन शहज़ादे उन दासी छोकिरी सां कई शादी ऐं उहा दासी छोकिरी थी वई उते जी राणी, उते जी शहज़ादी, उन शहज़ादे जी ज़ाल। ऐं बादशाह पोइ उन शहज़ादी बकरी खे उते ई पंहिंजे महल जे अॻियां ॿधी बीहारे छॾियो ऐं काफ़ी सारा माण्हू हितां हुतां जा ऐं ॿियनि मुल्कनि जा बादशाह ऐं ॿियनि मुल्कनि जा बादशाह ऐं बादशाहनि जा पुट शहज़ादा ईंदा हुआ उन शहज़ादी बकरी खे ॾिसण जे लाइ। ऐं शहज़ादो दासी छोकिरी खे बणाए छॾियो, शहज़ादी उन सां शादी करे ऐं बादशाह पोइ पंहिंजी हसी ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारणु लॻो। दासी छोकिरी उहे बि पंहिंजी हसी ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारणु लॻा ऐं शहज़ादी खे सज़ा मिली वई छो त हू बकरी थी वई। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।